अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त मां हिन वक़्तु साईं सवल सरकार जे जेको आहे सो बंगले ते मौजूदु आहियां। ही साईं सवल सरकार वटि फ़क़ीर आहे, ही हकीम अफलातुल शहज़ादो डॉक्टर अफलातुन जेको आहे हकीम सुमरो साहिबु आहे, जेको दर्स जेको साईं सवल सरकार जो बंगलो आहे उन जे नज़दि साईं गिफ्ट कयो आहे हिनखे फ़क़ीर खे बंगलो, जेको हिन इलाज कयो साईं सवल सरकार जो, जेको उन में ही कामयाबु थी वियो, जेकी साईं हिनखे गिफ्ट ॾिनी। गिफ्ट में हींअर हिन जो उते दवाखानो आहे, उते ही पंहिंजूं दवायूं ठाहींदो आहे ऐं जेको आहे सो ही फ़क़ीर माण्हू आहे ऐं हिन में वॾाई बि कान्हे का। ही पंहिंजो बैग्स ठाहे पोइ फलाई जीअं सोशल कमु चइजे, जीअं सोशल वर्कर कनि पिया, ही बि हिकिड़ो सोशल कमु करे पियो। हिन में का बि लालच कान्हे का, ही कंहिं में बि का लालच कोन थो रखे। ही फ़ी सबीलिल्लाह कमु करे थो, छो जो हिन दौर में फ़ी सबीलिल्लाह कमु चरियो ई करे सघे थो, सियाणो कोन थो करे सघे। त इन लाइ जेको सच आहे, सच ॻाल्हाईंदो या उहो मारियो वेंदो आहे या उनखे चरियो करार ॾिनो वेंदो आहे। त हिन ही दोस्त हिकिड़ो फलाई कमु करे रहियो आहे ऐं हर रोज़ु दवाऊं ठाहींदो आहे, जेको चए थो लखे रुपए जूं आहिनि, पर मां फ़ी सबीलिल्लाह ॾींदो आहियां। हिकिड़ो चीज़ जेको नुस्ख़ो आहे उहो बि किरोड़नि जो आहे, छो जो वाक़ई क़ीमती आहे। जेको नुस्ख़ो हूंदो हिन जो लॻे थो। हिन 400 खां वठी 500 ताईं केसिस खटिया आहिनि, जेके हिन वटि प्रूफ तौर ते हिन जी नंढड़ी डायरी आहे जंहिंमें लिखियल आहिनि सभिनी जा नाला ज़ातूं, जेके जेके हिन फलाई कम कया आहिनि, उहो हिन वटि रिकॉर्ड आहे। त दोस्तो तक़रीबन हिकु हंधि हिकु ॿ जॻह ते मां बि भाऊ सां गॾु वियुसि, असां साह थी आहियूं, असांखे रिकवरी मुकमल करणी आहे, पोइ पूरी जेको आहे तहक़ीक़ करे जेको आहे सो पोइ असांखे कवरेज ॾियणी आहे। मां हिन अदा सां कुझु टाइम रहियो आहियां गॾु, इन लाइ त मां बि थोरो मालूम कयां त इहा ॻाल्हि केतिरी हिन ॻाल्हि में सदाकत आहे या न आहे। त मां जॾहिं हिन सां वेझो रहियुसि, मां हिन सां पाण हिनखे गाॾी ते खणी करे जेको आहे दोस्तनि खे दवायूं ॾियारायूं ऐं काफ़ी सारनि दोस्तनि खे फ़र्क़ु पियो आहे। हिकिड़ो ट्रिमोर ते केबिन आहे हिकिड़े अदा जी, जंहिंखे तकलीफ़ हुई, उनखे एॾी वॾी तकलीफ़ हुई जो हुनखे हिकिड़ो जेको आहे गर्दन खां ॻोड़ो निकितो हुयो, जीअं ॾियारी चइजे, इतां साइड खां हुनखे ॻोड़ो निकितो हो बाक़ाइदे। जेके मेडिकल डॉक्टर्स आहिनि उन्हनि चयो त 3 लख रुपया ख़र्चु आहे, तव्हां 3 लखनि जो बंदोबस्तु करियो त तव्हांजो ऑपरेशन कयूं। ऐं ऑपरेशन में तव्हांखे 2 नुक़सान थी सघनि था, अखि खे बि नुक़सानु थी सघे थो, तव्हांजो कन बि कपिड़ो पइजी वियो त उहो बि कपिड़ो पवंदो, छो जो नुक़सानु हुननि ॿुधाया 2। उन जॻह ते डॉक्टर शहज़ादो अफलातुल सुमरो साहब पहुतो ऐं जेको आहे पंहिंजो इलाजु शुरू कई। साईं सवल सरकार जो बि ड्यूटी ॾिनी ऐं उन जी दुआ सां पंहिंजो जॾहिं हुन कमु स्टार्ट कयो त हुनजो इलाजु कयो। अलाह ऐं अलाह जे रसूल ख़ैरु कयो आहे। मां बि उते मौजूदु हुउसि ऐं वरी तव्हांखे इंशाअल्लाह ताला अॻी जेकी लाइव वीडियो भरींदासीं उनखां मौक़ूफ़ वठंदासीं ऐं तव्हांजे मंज़रे आम ते रखंदासीं, जीअं पब्लिक ॾिसे, पब्लिक पाण फ़ैसिलो करे। हाणे हिन जो हिकमत वारो अदे जो कमु आहे, हिन जो किथे दुकानु न आहे, हिन हिकिड़ो बैग्स हूंदो आहे। ॿियो हिनखे जेकी साईं सवल सरकार जेको हिनखे बंगलो ॾिनो आहे, उते ई दवाई खानो आहे, उते ई दवायूं ठाहींदो आहे। हाणे थोरो असां हिन अदे खां तसरात वठंदासीं त हाणे कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि जो जेको आहे हिन वटि इलाजु आहे, चैलेंज मुताबिक़ जेके जेके बीमारियूं हुजनि उहे अदो ॿुधाए ऐं पंहिंजो तारुफ़ बि पाण कराए। जी अदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मोरो दर्स 9 खां 3 बजे ताईं साईं सवल सरकार मोरो दर्स हारा आचर ते कंहिं पढ़ंदो आहियां। मां वटि दवायूं आहिनि, मां हर इंसान जी ख़िदमत कंदो आहियां। जीअं पेट में भर्ती, कब्ज़ी, गैस, जलन, अंगारी, बवासीर, पथरी, शुगर, कैंसर, टीबी, अल्सर, दमो, सरकोकारी, साई, पीलिया, हेपाटाइटिस, बेओलादिया, नामर्दा या फट फुरड़ी, खारिश, मलो, ॾढ, नासूर, एलर्जी, उल्टी फुरड़ी, छपाको, चमड़ी जूं तरह तरह जूं बीमारियूं हूंदियूं आहिनि। या इर्गिनिसा जो सूर आहे, चिकी आहे, चुका, चेल में गेप आहे, उथण वेहण में तकलीफ़ आहे, हॾ जो बुखार, अखियुनि मां पाणी, दिमाग़ ते बोझा, निंड न आहे, ब्लड प्रेशर किरियल आहे, त हुन जा मिसाज, मालिशूं, एक्सरसाइज, हीटअप वॾी महिनत कंदा आहियूं। मां आवामी ख़िदमत कंदो आहियां। इंसानी हुकूक इंसान जी ख़िदमत करण सां अलाह राज़ी थींदो आहे ऐं हर क़िस्म जी मूं वटि इलाजु आहे। कंहिं बि भाउ खे मूंसां मिलणु चाहे त इन नंबर ते तव्हां मूंसां राब्तो कयो। हीअं असांजो नंबर आहे, तव्हां बाक़ाइदे सां नोट करे सघो था ऐं उन खां पुठे पासे तव्हांखे ॾेखारींदासीं। जी साईं मुंहिंजा वरी अञा हीअ फोटो ॾिसो, मां इंसान जी ख़िदमत ॻाल्हायां। साईं हीअ नंबर आहे, पंहिंजो नोट कराईंदा हलूं दोस्तनि खे त 0304 3721 274 0827982 0313082792।
तमामु घणी दोस्तनि जी महिरबानी। जीअं त हाणे तव्हां बि ट्राई करे सघो था। अफलातुल सुमरो साहिब जी तव्हांखे असां एड्रेस बि ॿुधाईसीं त दर्स साईं सवल सरकार जो जेको बंगलो आहे उते हर आचर ते हीअ अधो वेहंदो आहे 9 बजे खां वठी 5 ताईं, 3 बजे ताईं वेहंदो आहे। हाणे जंहिं बि दोस्त खे राब्तो करणो हुजे हिन जो नंबर बि अची वियो आहे। जंहिंखे बि जेकी बि तकलीफ़ हुजे अधे सां कॉन्टेक्ट करे ऐं अधे सां मिलनि ऐं पंहिंजे जेको आहे सो तकलीफ़ जो मौक़ुफ़ ॿुधाइनि। उन सां गॾु मूंखे इजाज़त ॾींदा या अली मदद।